हवारे वाल केर मुड़सई कीअं बीठो आहीं ख़बर है हिते कीअं बीठो आहीं हिते अकेलो आहीं हाँ अकेलो आहियां छो हिते बीठो आहियां मूंखे जेको सो हुते हमरान खयो वॾेरे माशूक हा त हलूं वॾेरे माशूक हाँ वॾेरे माशूक हा मूंखे खईं हुते हलूं नंबीअ ॾांहुं हलूं काॾे नंबीअ ॾांहुं हलूं हा नंबी असांजो ॿियो वॾेरो आहे हा हा उन ॾांहुं हलूं वरी जेको सो मूं चवणु छॾियो पोड़ीअ खे ॿुधायां वरी अॻिते मूंखे खणी वरी मूंखे वारायूं हा अची मूं वरी पोड़ीअ खे ॿुधायो सही त माशूक जा माण्हू आया आहिनि मूंखे खणा वञनि हा जेको सो नंबीअ ॾांहुं अच्छा नंबीअ ॾांहुं खणी आया खणी जॾहिं मूंखे रोड ते चढ़ियऊं वरी अॻिते वियासीं जॾहिं ढोरो नदी क्रॉस कईसीं हा तेॾी महिल अॻियां जेको सो वरी गाॾी बीठी हुई अच्छा गाॾी बीठी पठाणनि जी पठाण जी गाॾी बीठी त मूं चयो हुते वात बि ॿधऊं अखियूं बि ॿधऊं अच्छा ॿाहूं बि ॿधऊं हथियार रेवालो खणी कंध ते रखियऊं अच्छा वरी उन गाॾीअ में चाढ़ियऊं जीअं मूंखे खयऊं तीअं 6-7 महीना थी विया आहिनि माना अञा ताईं छाजे हवाले सां छो कयो अथऊं ईअं इहो असांजो ज़मीन तो जहिड़ो हो अच्छा असां ज़मीन वॾेरनि खे दाऊं ॾेई 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 थकी पियासीं हा मजबूर थियासीं ग़रीब थियासीं पोइ असां पंहिंजी ज़मीन खपाए छॾीसीं असां मूंखे वरी पठाण पियो जेको घुरायो हिते दफ़्तर ते मूंखे दाबा ॾिना त आउं तोखे खणाईंदुसि हीअं कंदुसि अच्छा मुंहिंजो नुक़सानु कयो वञे हीअं कयो वञे हे माना ज़मीन ते कब्ज़े करण लाइ हा ज़मीन जे कर्ज़े करण त माना हे हालत तुंहिंजी माना अच्छा मुंहिंजी हालत घणा ॾींहं घणा महीना छा 6-7 महीना थी विया 6-7 महीना हा 6-7 महीना अला हे माना तुंहिंजी हालत कई अथऊं हा इहा हालत कयूं मुंहिंजी मां हितां वियुमि पिए तोखे ॾिसुमि